साथियों, अॼु जंहिं शख़्सियत सां मां मिली रही आहियां उन्हनि सां गॾिजण जे लाइ हर को उत्साहित हूंदो आहे, हर को चाहींदो आहे त मां जेकर महताब राष्ट्रपति सां मिलां। हुननि जी शख़्सियत ई अहिड़ी आहे जो घणा साल थिया। मूं हिकु दफ़ो हुननि जी कंपेयरिंग ॿुधी हुई मूमल राणे जे बारे में। हुननि जी उहा ॾाढी तव्हांजी तमामु बहितरीनु हुई जो मूं शायदि 50-60 दफ़ा उहा ॿुधी हूंदी ऐं उन नमूने जो आवाज़ एक्सप्रेशन ॾियण जे लाइ मां सदाई मुंतज़िर रहंदी हुअसि। अॼु बि जॾहिं बि मां एंकरिंग कयां थी, असीं कॾहिं ॻाल्हायूं था पब्लिक में, त ईअं लॻे थो त सुहिणो दिलि जे अंदरां निकिरंदड़ आवाज़ जेको तव्हांजे बि मन खे छुही वठे, अहिड़ो ई कमु कुझु करणु खपे। त असांजी हीअ महताब भेण जेका आहे उन जूं ॿ एंगल्स मूं ख़ासि नोटिस कयूं आहिनि। हिकिड़ी त उहो पॉलिटिक्स में इंट्रस्टेड आहे ऐं ॿी जेका आहे एजुकेशन कल्चर जे हवाले सां हुननि वॾा कम कया आहिनि। असीं त थोरे वक़्त लाइ मिली रहिया आहियूं ऐं इन थोरे वक़्त में असीं के सुवाल जेके कंदासीं उहे कुझु सिंधी ॿोलीअ जे हवाले सां आहिनि, कुझु असांजी ॿोलीअ खे कीअं पखेरजे, कीअं माण्हुनि ताईं पहुचजे, माताउनि खे कीअं ॿुधाइजे ऐं पंहिंजी ॿोलीअ सां प्यार करणु भला सेखारिजे कीअं, वॾो मसइलो आहे। अचो त मिलूं था महताब राष्ट्री मैडम सां। ख़ुशि आहियो? बिल्कुलु, तव्हां ठीकु आहियो? बिल्कुलु, अलाह जो शुक्र आहे। तव्हां जेको चओ पिया, मां इन क़ाबिल त न आहियां, पर जेके तव्हां सवाल उथारिया आहिनि उहे क़ाबिल ग़ौर आहिनि। उन्हनि जी कोशिशि कंदसि त हा बिल्कुलु तव्हांखे त एतिरो एक्सपीरियंस आहे ऐं तव्हां पंहिंजे सिंध में बि हेतिरे वक़्त खां वठी कमु कयो आहे। त जेकर असीं पहिरियों सुवाल करियूं त हिन वक़्तु जेको असांजो हिंदुस्तान में पंहिंजी ॿोलीअ खे बचाइण जे हवाले सां, अॻिते वधाइण जे हवाले सां जेको सुवालु आहे उहो इहो ई आहे त असांजा जेके माइट आहिनि न, उहे ॿार खे सिंधी सेखारणु ऐं पढ़ाइण जे ॻाल्हि में थोरो अनकम्फर्टेबल आहिनि। उहे चवनि था कहिड़ी ज़रूरत आहे, हेतिरियूं सभु ॿियूं ॿोलियूं सिखे थो ॿार, असांजी सिंधी सिखण मां असांखे कॉमर्शियली कहिड़ो फ़ाइदो थींदो? कमर्शियली तव्हां बिल्कुलु टच कयो आहे उन शइ खे। ॾिसो, ॻाल्हि इहा आहे त दुनिया हाणे उन ते अचे पहुती आहे त मूंखे कहिड़ी शइ किथे कमु थी अचे पई। सही आहे। हाणे कमर्शियलीअ जो मतिलबु इहो आहे त मार्केट में तव्हांजी ॿोली क़बूलु थिए थी, तव्हांजी ॿोली नथी क़बूलु थिए। हाणे उहा सिंधी रुॻो तव्हांजो हिंदुस्तान जो मसइलो कोन्हे, जिते माण्हू जॾहिं लॾे विया त हुननि जे पेरनि जे हेठां पंहिंजी ज़मीन कोन हुई, पर वरी बि मां उन्हनि खे शाबस थी ॾियां जो हुननि हिकिड़े टीह अरसे ताईं उहो नसुल, उहा पीढ़ी जेका सिंध छॾे ऐं वई उते, उन्हनि वॾी जिदोजहद कई पंहिंजी पाण सुञाणप कराइण में। उन्हनि खे वॾी शाबस हुजे। हाणे ॿियो नसुल अची वियो, उन्हनि खां पोइ वारो नसुल अची वियो, उन खां पोइ वारी पीढ़ी अची वई। हाणे उन्हनि इहो ॾिठो त भई असांखे हिते असांजे ॾाॾनि खे शायदि ज़रूरत हुई, उन्हनि पाण खे ॻंढे रखियो, अलाए केतिरा साल उहे सिंध में विया बि कोन, पर सिंध कंदा रहिजी विया। किताब बि छपरायूं, कोशिशूं बि कयूं, उते मैगज़ीन्स बि निकिता ऐं कोशिशि कयूं त राब्तो रहे सिंध जे विच में ऐं उन्हनि जे विच में। पर जेके नवां ॿार आया, उन्हनि जॾहिं माउ पीउ ॾिठो त आस पास हिन ॿोलीअ जी त अदरवाइज़ ज़रूरत ई कान्हे न। सही आहे। त इन्हनि खे पोइ असां छाजे लाइ इन्हनि ते प्रेशर विझूं? त तव्हांखे इहो साॻियो मसइलो आहे माना सिंध में बि? घटि। हाणे घटि जो मतिलबु कीअं थियो? छो त उते ॻाल्हाइण वारा तमामु घणा आहिनि। उते सिंधी ॿोली जेका आहे सा सरकारी ॿोली बि आहे। उते तव्हांखे स्कूल बि मिलंदा। कहिड़े हद ताईं मिलंदा? तव्हांखे सॼे हिन में सॼी सिंध में स्कूल मिलंदा, हर शहर में सिंधी पढ़ाइण वारा। तव्हांखे हैदराबाद ताईं बि मिली वेंदा। पर जॾहिं तव्हां कराची था अचो त उते तव्हांखे हिकिड़ो बिल्कुलु उहो मामिलो ॾाढो ॾुखियो थो नज़र अचे। छो त उते जेके इवन सरकारी स्कूल आहिनि उन्हनि में बि सिंधी कोन थी पढ़ाई वञे। हाणे वञी जॾहिं माण्हुनि वठी गोड़ कयो, वरी चयो त भई असांजी ॿोली छो न पढ़े, असांजा ॿार छो न पढ़नि, तॾहिं उन में किन सरकारी स्कूलनि में उन्हनि खे राइज कयो वियो। पर प्राइवेट स्कूल्स जेके आहिनि
मुश्किल उहे जेके अंग्रेज़ी था पढ़ाइनि उहो उर्दू त हुन लाइ कंपलसरी थी वई छो त नेशनल लैंग्वेज आहे। सही ॻाल्हि आहे। असां आहियूं रीजनल लैंग्वेज जंहिं ते मां गोड़ कंदी आहियां त जेके असली क़ौमूं आहिनि उहे कीअं रीजनल थी वयूं ऐं हिकिड़ी क़ौम हिकिड़ी ॿोली जेका ॿाहिरों आई उहा असांजी क़ौमी ॿोली थी वई सही जेका असां पंहिंजे घरनि में नथा ॻाल्हायूं। ख़ैबर पख्तूनख्वा में पश्तो थी ॻाल्हाइजे, पंजाब में पंजाबी थी ॻाल्हाइजे, बलोचिस्तान में उहे पंहिंजी बलोची ॻाल्हाईंदियूं, बराबी ॻाल्हाईंदा, त उहे त असां थी वियासीं रीजनल। सो हाणे इहो हिकिड़ो सिलसिलो त हले ई हले पियो। पर उन में इहो थियो आहे त कराचीअ में तव्हांखे उन में प्राइवेट स्कूल्स में सिंधी कोन पई पढ़ाई वञी ज़माने ताईं। हालांकि सिंध असेंबलीअ मां कानून पास थी विया, उनखे तमामु यानी कंपलसरी कयो वियो, पढ़ाइणो आहे पढ़ाइणो आहे पढ़ाइणो आहे। हाणे वञी 2023 में मस वञी इहो थियो आहे त हाणे तव्हांखे पढ़ाइणी आहे ऐं उहे पढ़ाइनि पिया कंपलसरी प्राइवेट स्कूल्स में प्राइवेट स्कूल्स बि हाणे पढ़ाइनि था। हाणे इहा यकी हिकिड़ी जिदोजहद हली आहे सिंधी माण्हुनि जे तरफ़ां, उन्हनि जे तरफ़ां जंहिंखे छो ख़तरो पेश आयो आहे। तव्हां हिकिड़ी ख़तरे जी ॻाल्हि था कयो न, त इहा ॿोली असांजे कहिड़े कम जी जेका मार्केट में कोन पई हले। मां सिंधीअ में PhD बि कयां त छा मुंहिंजी का ज़रूरत आहे किथे, त मूंखे मां उन PhD जे बेसिस ते कंहिं वॾी कॉर्पोरेशन में मां पाण खे कयां त उते छा मूंखे खणंदा। त जॾहिं उहो मार्केट में उनजी घुर्ज कोन्हे त पोइ उहा ॿोली छो पढ़िजे। पर हिते हाणे हिकिड़ो ॿियो सुवाल इहो थो पैदा थिए त हिनखे बचाइणो त आहे न, हिनखे बचाइणो बि आहे, हिनखे कारगर बि बनाइणो आहे, हिन में हुकूमत खे हिसो बि वठिणो आहे। असां खोड़ दफ़ा इहो ॾिठो त हुकूमत किन मामलनि में पुठिते रहिजी वई ऐं उन्हनि ते असां ध्यानु ॾियणु शुरू कयो। 2-4 ॻाल्हियूं मां तव्हांखे ॿुधायां। मां जॾहिं सेक्रेटरी एजुकेशन हुयसि या सेक्रेटरी कल्चर हुयसि त मां सिंधी लैंग्वेज अथॉरिटी में हैदराबाद वियसि। अब्दुल कादिर जूणे जो साहिबु उन्हनि जो उन महिल चेयरमैन हुयो। मां अब्दुल कादिर जूणे जेके चयो त महिरबानी करे 2-4 शयुनि ते वॾो ध्यानु ॾे, छो त असां वटि कुझु प्रोविंशियल बॉडीज़ थियूं थियनि पियूं सूबाई जंहिंजे अख़्तियार में रुॻो सूबो आहे, के वरी क़ौमी इदारा था थियनि जेके मसलन नेशनल हाईवे अथॉरिटी, उहो सूबाई कोन्हे, उहो फेडरल आहे। त मुंहिंजो उहे जॾहिं तव्हांजा माइल स्टोन था लिखनि, मेल जो पथर थो लिखिजे, उन ते शहरनि जा नाला था लिखजनि, तव्हां महिरबानी करे इहो ॾिसो त इहो उर्दूअ में लिखियो वियो आहे, सिंधीअ में लिखियो वियो आहे। सिंधीअ में लिखियो वियो आहे त सही नालो लिखियो वियो आहे, छो त जॾहिं उर्दूअ में लिखिजे थो त न उहो साॻियो तलफ़ुज़ आहे, तलफ़ुज़ त ॻाल्हाइबो पर उहा जेका हिजे सही न आहे। सूरत ख़ती ॿी ॻाल्हि आहे, हिजे ई सही कोन्हे। हाणे जेकॾहिं सेवण से ये वाव हे ऐं नून आयो, हुननि वटि लूणु कोन्हे त सेवन थी वेंदो। पर जेकॾहिं उन में ॿियो कोई अहिड़ो अखर ॿुढापुर अची वियो त पोइ तव्हां कीअं उर्दूअ में कीअं लिखिबो। ऐं तव्हां वरी इहो ॾिसो त छा इहो सिंधीअ में लिखियो वियो आहे, बराबरि आहे, तमामु ज़रूरी आहे। उनखे असांजी हुकूमत उनखे बिल्कुलु नज़र अंदाज़ कयो। असांजे माण्हुनि बि इन खे घणो न ॾिठो, छो त असां उर्दू बि पढ़ी था सघूं, असां अंग्रेज़ी बि पढ़ी था सघूं, सिंधी बि पढ़ी था सघूं। त घणनि माण्हुनि खे त इहो फ़र्क़ु न महसूसु थींदो हूंदो त न आहे लिखियलु त न आहे, मूंखे ख़बर आहे छा आहे, ठीकु आहे न। पर फ़र्क़ु पवे थो। फ़र्क़ु कंहिंजे लाइ थो पवे? उन्हनि माण्हुनि जे लाइ जेको उते गुज़रंदो ऐं उहो भली सिंधी न हुजे त उनखे ख़बर पवंदो हीअ का ॿोली आहे। सही। त जेकॾहिं असां ई पंहिंजी ॿोलीअ खे नथा क़बूलियत बख़्शूं ऐं असां ई पंहिंजी ॿोलीअ खे पाण नज़र अंदाज़ था कयूं त ॿियनि खे कहिड़ी ॻणती आहे। त मां अब्दुल कादिर खे 2 शयूं चयूं त हिकिड़ो रेलवे स्टेशन्स, उन ते बि महिरबानी करे तूं वञी सॼे सर्वे कयो त उन्हनि जा नाला कीअं लिखियल आहिनि, उर्दूअ में बि लिखियल आहिनि त कीअं लिखियल आहिनि ऐं उहे सिंधीअ में छो कोन्हनि। त हुन हा कई पर हुन इहो कमु कोन कयो। हिन महिल सिंधी लैंग्वेज अथॉरिटी तमामु हिन सां पंहिंजो शौक़ु ज़ौक़ सां इसहाक़ समीजो साहिबु आयो आहे, हुन हिनखे सिंधी ॿोलीअ जे बचाइण ऐं वाधारे जे लाइ इलाही क़दम खयां आहिनि। ऐं उन में मां जॾहिं चेयरपर्सन हुयसि सिंध ग्रेजुएट एसोसिएशन जी, त मां पंहिंजी हिकिड़ी शाख में वियसि, उन्हनि खे मां 2 कम ॾेई आयसि।
हिकिड़ो इहो ई। ॿियो चयमि त हीअ जेके तव्हांजा दुकान आहिनि सभिनी ते नाला लिखो। तव्हां उन ते नाला तव्हां ॾिसो सभु उर्दूअ में लिखियल आहिनि। हा मूं चयो तव्हांखे छो अहसासु कोन थो थिए। ऐं तव्हांखे जेकॾहिं पेप्सी कंहिं दुकान खे स्पॉन्सर थी करे पेप्सी त उनजो लोगो लॻल हुजे, तव्हांखे बोर्ड थी ठाराए ॾे त दुकान वारो पेप्सीअ वारे खे चवे त मूंखे सिंधीअ में लिखाराए ॾे। इहा त तव्हां हुन में जेका आहे सा बेदारी पैदा कयो न, माण्हुनि में इहा शइ त पैदा कयो, हुननि जे लाइ फ़र्क़ु नथो पए। इहा ॻाल्हि जेका आहे सा किन असांजे हिंदुस्तान में किन उल्हासनगर में, जंहिंखे मां चवंदी आहियां भई त हिनखे सिंधू नगर चओ, जिते घणेई सिंधी आहिनि, ऐं उन्हनि सभिनी बोर्डनि ते हिकु हिकु वटि वञी सिंधीअ में नालो लिखायो आहे। ऐं इन्हनि खे 5-7 साल थी विया आहिनि। उन्हनि इहो कमु कयो आहे। तव्हां वटि कमु न कयो। असां छो नथा कयूं? सही ॻाल्हि। तव्हां जेका ॻाल्हि था कयो, असां बिल्कुलु ईअं आहे तव्हां ठीकु आहे, पंहिंजी शहर आहे, पंहिंजी ॿोली आहे, पंहिंजी, असां हुनखे अहिड़े नमूने सां वी टेक इट फॉर ग्रांटेड। ठीकु आहे, थी वेंदो नथो थिए पियो, ऐं असां नुक़सान में पिया वञूं। सही असांजो ॿार आदि कोन्हे उहा शइ ॾिसण जो। बिल्कुलु वॾो माण्हू उहा ॾिसण जो आदि कोन्हे तो पढ़ंदो किथां? उनखे क़दुरु कीअं पैदा थींदो पंहिंजी ॿोलीअ जो? सही आहे। जेसिताईं तव्हां उनखे उन तरफ़ ध्यानु कोन था ॾियारियो। हाणे असां पंहिंजे सूबे में गैर महफ़ूज़ आहियूं। ॿोली असांजी गैर महफ़ूज़ आहे। ॿोली असांजी माण्हू विसारे छॾींदा। किथां थी शुरू थिए? घर मां ॻाल्हाइण खां। बिल्कुलु। हाणे मां तव्हांखे शहर जी ॻाल्हि ॿुधायां, जेके कराचीअ में माण्हू अची विया, जेके हैदराबाद में बि घणे भाङे अची विया, मूंखे उहा ॻाल्हि बि यादि थी अचे त जॾहिं हिंदुस्तान मां हिंदुस्तानी लॾे आया ऐं सिंध में आया ऐं वॾे तादाद में आया, त असांजो सिंधी माण्हू जेको इवन पढ़ियल ॻढ़ियल तबिको, जंहिंखे तव्हां इलीट क्लास चवंदा आहियो, उहे बि जेके से मुतासिर थिया उन्हनि खां, ऐं हुननि खे हिकिड़ो अहसासी कमतरी पेश ईअं आयो, असां उर्दू न ॻाल्हाईंदासीं त माण्हू सम्झंदा त हिननि खे हिजट आहिनि के उर्दू नथी अचे। हा, मूंखे उर्दू नथी अचे। त मां हिकिड़ो मिसाल ॾींदी आहियां त जेका हैदराबाद जी तव्हां पाड़ो ॿुधो हूंदो सदर, सदर जो इलाइक़ो जेको हो, उन्हनि जे वरी सिंधियुनि वरी हिकिड़ो नयो शुरू कयो सिलसिलो। कीअं? सभिनी खे त उर्दू कोन पे आई न, पोइ हुननि वरी हिकिड़ी मिक्स कई ॿोली। पोइ हीअं ॿुधबो हुयो, अड़ी तुमने सुथण में अगट डाला। अड़ी तुमने, हाणे तुमने उर्दू थी वियो, सुथण जी शलवार हुनखे कोन आई, अगट बि कोन हुयो उर्दूअ में। अगट डाला। असां अहिड़ो खिलंदा हुयासीं, पर उन्हनि इहो ॿुधाइण जी कोशिशि कई त असांखे उर्दू अचे थी। ठीकु आहे। हाणे इहा जॾहिं तव्हांजे दिमाग़ में इहा जेकॾहिं सोच अची वञे त तव्हां पंहिंजी ॿोलीअ खे पुठियों ढिकियो, बजाए हिनजे जो उन्हनि खे आमादा कयो त हू तव्हांजी ॿोली ॻाल्हाइनि, तव्हां हुननि खे इहा एक्सेस ॾिनी त असां तव्हांजी ॿोली था ॻाल्हायूं। हू छो सिखंदा तव्हांजी ॿोली? हू न सिखंदा। ठीकु। तव्हां फ्रांस वञो, तव्हां सां बिल्कुलु अंग्रेज़ी न ॻाल्हाईंदा, फ्रेंच, त तव्हां लामोहाला मजबूर थींदव हुनजी ॿोली ॻाल्हाइण ते। असां इहो कमु न कयो। सो अॼु पछताइण खपे असांखे। हाणे असां उन मंज़िल ते पहुची विया आहियूं जो हाणे असांखे रुॻो पंहिंजा टपड़ संभालणा आहिनि, त इहे जेके बचा आहिनि इहे त संभालियूं न असां। त हाणे या तव्हां सवाल कयो या मां ॻाल्हाईंदी वञा ऐं तव्हांखे ॿुधायां। मां हिकिड़ो ॿियो सवाल करणु चाहियां थी हिन सिलसिले में, त तव्हां वटि उते जॾहिं सिंधी हाणे एक्सेप्ट थी चुकी आहे, स्कूलनि में सेखारी वञे थी, त उहा सिंधी लिपीअ में सेखारी वञे थी। तव्हांखे त ॿिनि लिपियुनि जो सुवाल ई कोन्हे। असांजो इहो हिते हिंदुस्तान में वॾो मसइलो आहे, ऐं उन में ई त वरी के जेके फैनेटिक्स चइजनि या जेके हरू भरू हिंदू पाण खे सॾाइनि था ऐं चवनि था हीअ जेका लिपि आहे असां मुस्लमान की लिपि आहे, असांखे हिन जे करे देवनागरी सेखारणु खपे। ऐं इहा ॻाल्हि हू विसारे था वेहनि त अॼु 70 साल थियण जे बावजूदि देवनागरी लिपि यानी हिंदी लिपि जंहिंमें 33 अखर आहिनि ऐं उन्हनि खे 52 अखर ई असांजी सिंधी लिपीअ सां मैच करणु, अञा ताईं उहे स्टैंडर्डाइज़ न करे सघंदा आहिनि। आख़िर हीअ पीढ़ी जेका असांजी आहे, जेका हाणे 70 जे पार थी चुकी आहे, घणा साल उहे जीअंदा, घणो वक़्तु हलंदो, न त असांजो जेको सॼो सारो लिटरेचर आहे उनजो छा थींदो? हाणे ॾिसो न केतिरो ओवरऑल इहा ॻाल्हि हू सोचीनि ई नथा।
त हाणे तव्हां वटि जेको ही असांजो लिटरेचर आहे जेको असांजो पुराणो जेको चइजे असांजो शाह लतीफ़ खां वठी सचमुच ॾिठो वञे जंहिंखे शाह लतीफ़ जंहिंखे चवनि था शेक्सपियर खां ऊचो असांजो शाइर आहे या ॿिया असांजा जेके किताब सुठा सुहिणा आहिनि उन्हनि खे डिजिटाइज़ करे ऑडियो जे रूप में आणण जी का कोशिशि हली रही आहे उते तव्हां वटि? बिल्कुलु हले पई न सिर्फ़ु इहो शाह लतीफ़ जो ऐं ऑडियो में मां हुनजो हिसो आहियां ऐं जेको आहे असांजी हिकिड़ी आहे ऑर्गेनाइज़ेशन उहा हुनखे आणे पई ऑडियो मां शाह जा बैत पढ़ां पई अच्छा मां मुंहिंजे आवाज़ में रिकॉर्ड पिया थियनि वेरी गुड ठीकु आहे ऐं उहे रिकॉर्ड जॾहिं थियनि पिया त इंडोमेंट फंड वारा जेके आहिनि इन्हनि इहो वॾो प्रोजेक्ट आहे हुननि जो ऐं मां जॾहिं मूंखे टाइम मिलंदो आहे त मां उहो रिकॉर्ड कराईंदी आहियां त उहो थिए पियो त तव्हां हिनखे प्रिज़र्व कयो सिंधोलॉजी में जॾहिं मां हुयसि त मुंहिंजे ज़माने में उहो प्रोजेक्ट शुरू थियो हुयो जंहिंखे सैयद साले मोहम्मद शाह छा त उहो जो उनजे पढ़ण जो अंदाज़ हुयो ऐं हुयो बि इन तरफ़ जो टिखण जो त हुनजे जेको लहजो हुयो ॿोली हुई शाह लतीफ़ वारी हुन खां वाक़ुफ़ु हुयो त उहे जेके अखर उहे हुया उहे वधीक आसानीअ सां अदा करे सघंदो हो अच्छा उहो हिकिड़ो बैत पढ़ंदो हो ऐं उन्हीअ बैत खे अलड़ फ़क़ीर वरी एकतारे ते ॻाईंदो हो त इहो सॼो प्रोजेक्ट इहो बि महफ़ूज़ थियो पियो आहे इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजीअ में पर उन जूं कॉमर्शली कुझु कापियूं वग़ैरह कढी अञा न थियूं आहिनि उहो उन्हनि खे करणु खपे जंहिं शइ खे उन्हनि खे अवाम ताईं पहुचाइणु खपे उहो अञा न थियो आहे ऐं उहो मां चवंदी आहियां त महिरबानी हाणे मां त उते न आहियां त मां उनखे कयां हा घणो कुझु कयां हा पर जेके उते अचनि था उन्हनि खे या त उन्हनि जी प्रायोरिटी कोन्हे तरजीह में शामिल कोन्हनि या उन्हनि खे इन शइ जो अंदाज़ो नथो थिए त असां कीअं माण्हुनि ताईं उहा शइ पहुचायूं जेको अॼुकल्ह ॾाढो आसान आहे तव्हां हर तरह सां करे था सघो इंडोमेंट फंड वारा इहो प्रोजेक्ट इन करे ई कनि पिया त इहो माण्हुनि ताईं इनखे पहुचाइजे जॾहिं उहो मुकमल थी वेंदो त उहो उनखे आम कंदा सही जी अच्छा त हाणे इहो त जेका ॻाल्हि असीं करियूं पिया ख़ासि तमामु ओल्ड असांजा जेके ख़ज़ानो आहे उनजी पर वॉट अबाउट द बुक्स डिजिटलाइज़ थियणु त ॾाढो सुठो आहे ऐं सिंध सलामत जो वेबसाइट बि असीं ॾिसूं पिया ऐं उन सां कॉन्टेक्ट में मां आहियां बि ऐं मम्मीअ जा मुंहिंजे माता सुंदरियूं तमचंदाणी जा केतिरा किताब जेके असां वरी डेटा एंट्री कराईसीं उहे बि असां उन्हनि खे ॾिना उहे सभु उते रखियल आहिनि इहा ॾाढी सुठो कमु थी रहियो आहे पर के एतिरा अहिड़ा सुठा किताब आहिनि अफकोर्स इस्तिलाहनि जा पहाकनि जा पुराणा गुरबख्शानी जी जी अफकोर्स आई थिंक डिक्शनरी वग़ैरह त अची वियूं आहिनि हली पर इहे जेके पुराणा किताब पुराणियूं आखाणियूं पुराणियूं कहाणियूं जे बारे में कुझु को माण्हू हुजे जेको इन ते ध्यानु ॾेई करे माण्हुनि खां इहो सही अगेन हिजे सां सही नमूने सां इहो कमु कराए या वरी जेके ख़ासि करे प्राइमरी सेक्शन में ॿार आहिनि उते उन्हनि जे लाइ जेको तव्हां मवाद तयारु कयो था सिलेबस तयारु कयो था उन लाइ के ख़ासि माण्हू कमु कनि था की न उहे रुॻो हर कंहिं स्कूल में जेको आहे हलाए छाकाणि सिंध टेक्स्ट बोर्ड जेको आहे उहो उन सिलेबस ते कमु कंदो आहे उते माहिर वेठा आहिनि ॿोलीअ जा ऐं उनखां पोइ उहो कीअं लिखणु खपे हिजे हर का शइ उते चेक थी थिए पई इन खां अॻु में जो असां इन मामले ते वधीक ॻाल्हायूं मां तव्हांखे हिकिड़े ॿिए इंस्टीट्यूट जो बि ज़िक्र कयां जेको हाणे ई शुरू थियो आहे ऐं मां उते वञी की नोट स्पीच उते ॾिनी हुई उहो आहे MH पौहर इंस्टीट्यूट उनजी थी आहे हाणे इनॉग्रेशन ऐं सिंध जो चीफ मिनिस्टर हुयो उन कई MH पौहर साहब जा किताब तव्हां हुनखे ॾिसो त क्रोनोलॉजिकल हिस्ट्री ऑफ सिंध एग्रीकल्चर ते हुनजा किताब सिंधी जी तारीख़ ते जाग्राफीअ ते उन ते माशाअल्लाह हुन एॾो वॾो कमु कयो आहे त उनजो छोकिरो जेको आहे सनी पौहर उन पंहिंजे पीउ जे इन विरसे खे एतिरो कयो जो हाणे उहो इंस्टीट्यूट ठही विया उते इहे सभु किताब जेके डिजिटलाइज़ पिया थियनि पहिरियों उन्हनि जो प्रोजेक्ट इहो ई आहे पोइ चाहे उहे कहाणियूं आहिनि उहे तारीख़ जे उहे जाग्राफी आहे जेके किताब आहिनि हिन महिल ताईं उहे इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी जी लाइब्रेरीअ में पयल 200 खां वधीक किताब डिजिटलाइज़ करे चुका आहिनि
ॿ सवा हाणे त अलाए केतिरा थी विया हूंदा पूरो हुननि जो हुते अमलो आहे इक्विपमेंट आहे बिल्कुलु मॉडर्न इक्विपमेंट आहे सनी पाण USA में रहंदो आहे उनखे सभु शयूं ख़बर आहिनि त इन उहा टेक्नोलॉजी जो इस्तेमालु हू ॼाणनि था उनजो फ़ाइदो बि वठनि था असां शायदि पुठियां हुजूं पर इहे नवां असांजा नौजवान जेके आहिनि उहे इन मामलनि में अॻिते आहिनि त हाणे इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी सिंधी लैंग्वेज अथॉरिटी इंडाउमेंट फंड कल्चर डिपार्टमेंट ऑफ सिंध गवर्नमेंट जंहिंजे अंदरि काफ़ी शयूं अची थियूं वञनि ऐं इहो जेके इदारा आहिनि इहे सभु इन तरफ़ कमु पिया कनि त इन करे असांखे हिकिड़ो थोरो इत्मीनान थो थिए त असां जेको ट्रेडिशनल पढ़णु लिखणु हुयो उहो हाणे टेक्नोलॉजीअ जे मार्फत असां माण्हुनि ताईं पुॼाईंदासीं त इहे कम बिल्कुलु थियनि पिया उहा जेका तव्हां ॻाल्हि कई त सिलेबस जेको लिखिजे थो त सही हिजे सां सही माना में हिकु जहिड़ो ई सिलेबस पढ़िजे थो त बिल्कुलु पढ़िजे थो सिंध टेक्स्ट बुक बोर्ड इहो कमु करे पियो त असांखे इन तरफ़ कोई इशू कोन्हे त जॾहिं बि तव्हां मथे ताईं वञो था त तव्हांखे हर मौज़ू ते सभु किताब मिली वेंदा सही नमूने सां लिखियल ऐं उन में तव्हांखे ग़लतियूं अलाह करे त न हुजनि पर न मिलंदियूं अच्छा इहो सुठो जे हाणे हलूं असीं म्यूज़िक जे तरफ़ मूंखे ॾाढो सुठो लॻो जॾहिं मूं तव्हांजो हिकिड़ो इहो इंटरव्यू ॾिठो उनजे एंड में असांजो हिकिड़ो गीत जेको मोती प्रकाश डॉक्टर साहिब जो लिखियलु आहे आंधीअ में जोत जॻाइण वारा सिंधी ऐं ख़ाक खे सोन बणाइण वारा सिंधी सचमुच नंढियूं ॿालकियूं डांस पियूं कनि त मूंखे ॾाढी ख़ुशी थी त इहो गीत सचमुच सिंधियुनि सां सूंहे थो ऐं ओन कयो आहे सभिनी इहो दिलि जी ॻाल्हि हा बिल्कुलु सभिनी त हुन में इहो त कोन असां त कोन ॾिठोसीं त इहो कंहिं लिखियो असां इहो ॾिठोसीं त छा लिखियो या छा मुंहिंजे दिलि जी ॻाल्हि आहे छा मां हुन सां कॾहिं असां इहो चऊं था त केॾो फ़ख़ुरु था महसूसु कयूं बिल्कुलु ऐं इहे हदूं न आहिनि इन्हनि अहिड़नि गीतनि में हदूं न आहिनि त ॿिया जेके तव्हां वटि सही सुठा जेके गीत आहिनि जेके अहिड़े क़िस्म जा आहिनि उन्हनि खे वधीक अॻिते वधाइणु खपे प्रमोट करणु खपे उन जे लाइ कुझु करे रहिया आहियो या कुझु थी रहियो आहे तमामु घणो हाणे हुन में ॾिसो उन सिलसिले में सरकारी इदारा त पंहिंजी जाइ ते तव्हां इहो ॾिसो त इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी में डॉक्टर ग़ुलाम अली अनारा खां वठी पहिरियों कमु जेको वॾे में वॾो डॉक्टर साहिबु करे वियो उन हर सिंध जे वॾे ख़ानदान वटि जॾहिं ग्रैमोफोन रिकॉर्ड हूंदा हुया उहे ॿुधंदा हुया आम माण्हूअ वटि त कोन हुया उहो वीचारो हिकु वटि माण्हूअ वटि कंहिं पीर साहिबु मीर साहिबु वॾेरो जंहिंजे वॾनि कोई संभाले रखियो ग्रैमोफोन उहे बि पिया हूंदा रिकॉर्ड बि पिया हूंदा उते वञी उन्हनि खे मिनथूं करे उहे रिकॉर्ड खणाए आयो उहे जॾहिं रिकॉर्ड अची विया त असां उन्हनि खे ट्रांसफर कयो उन महिल हुई जेके छा हूंदियूं कैसेटूं ऐं डिस्कूं उतां डिस्क ते थी हाणे वधी अची वई USB ते हाणे मतिलबु टेक्नोलॉजी वाइज़ हाणे मूंखे ख़बर न आहे त हुननि USB ते ट्रांसफर कयूं या न कयूं मां जेसि ताईं हुयसि त तॾहिं असां इहो मेड श्योर त जेकॾहिं अहिड़े क़िस्म जी का शइ थिए थी त उहा तव्हां कैसेट्स ते या डिस्क ते इन ते तव्हां ट्रांसफर कयो ऐं उनखे प्रिज़र्व कयो हाणे जॾहिं उहा प्रिज़र्व थी थिए त उहा टेक्नोलॉजी जॾहिं पुराणी थी थिए त उनखे तव्हां ट्रांसफर कयो नए टेक्नोलॉजी हाणे जिते तव्हां हेॾी शइ रखंदा हुयो तव्हां USB में उहा अची थी वञे सो हाणे अदा करे त उन्हनि इहो कयो हुजे उन्हनि उहो तव्हां वटि हिकिड़ो खज़ानो आहे न म्यूज़िक जो उहो पुराणे खां वठी ॿी शइ जेका थी मोहम्मद कासिम माका छो त उते हूंदो हो ऐं इंचार्ज हुयो ऐं उनखां पोइ उहो डायरेक्टर बि थियो उनजो शौक़ु हुयो म्यूज़िक जो उन वरी पंहिंजी हिकिड़ी कंपनी ठाही ही AA म्यूज़िक ऐं भली उतां ई रिकॉर्ड कयईं मां त चयो त नेक कमु कयईं माण्हुनि ताईं पहुतो न करे सिंधोलॉजी में पियो अच्छा मुंहिंजे ज़माने में मां हिकिड़ो गिफ्ट शॉप ठारायो सिंधोलॉजी में ऐं असांजूं जेके कैसेट्स हुयूं सिंधोलॉजीअ में जेके म्यूज़िक आयल हुयो असां उन्हनि जे पुराणा जेके आर्टिस्ट हुया ॻायल उन्हनि जा ॻायल गीत गाना ऐं जेके बि उस्ताद मंज़ूर अली ख़ान ऐं सभिनी जेके हुया उन्हनि सभिनी जी असां कैसेट जारी कयूं माण्हू हथों हथ वठी एतिरी उहो विकिरो थींदियूं हुयूं हथों हथ वठी वेंदा
त असांखे जेको शौक़ु आहे ऐं उन्हनि मोहम्मद इब्राहिम, मोहम्मद जुमन, मूली बाई, इहे ॾाढा पुराणा रिकॉर्ड, उहे सभु हुनजो नारू भगत, इन्हनि सभिनी जा हुसैन बख्श खादिम, अब्दुल गफ़ूर, इन्हनि सभिनी जा कैसेटूं उहे विकामंदियूं हुयूं ऐं हलंदियूं हुयूं। उन खां पोइ छा थियो जो इहो कैसेट कल्चर अची वियो, कैसेट वारो जेको कल्चर आयो, त उन में तव्हां ॾिसो त यकतारे ते केरु ॻाईंदो हो, जेको सिंधी टोपी, अल्लाह फ़कीर, न अल्लाह फ़कीर न, हिकिड़ो ॿियो ॾाढो पॉपुलर थियो, त मूंखे नालो हिन महिल ज़हन में नथो अचे, ॾाढो पॉपुलर थियो, जंहिंजे लाइ पीर इसामुद्दीन राशदी चयो त मां चवंदी त न की हिनखे माण्हू कीअं था पसंदि कनि, उनजी आवाज़ में हिकिड़ी लर्ज़िश ॾकिणी, पर तव्हां ॾिसो त हर कैसेट हर माण्हू पियो वॼाए ऐं उहो ॻाए, त उहो कैसेट कल्चर एॾो हावी थी वियो जो हर आर्टिस्ट पंहिंजो कैसेटूं, मंज़ूर सखी राणी बि ॻायो, त रजिब अली बि पियो ॻाए, त सभिनी पंहिंजा कैसेटूं, तमामु सुठो थियो, माण्हुनि खे हिकिड़ी एक्सेस मिली उन्हनि ते, त उते तमामु घणी तरवीज, तमामु घणी हिकिड़ी उहो थी वई आहे त सिंधी माण्हू म्यूज़िक ॿुधे थो पियो। इहे प्राइवेट कंपनियूं बि निकिरी आयूं। उन खां पोइ जेको फ़ाइदो थियो असां वटि उहो थियो सिंधी चैनल जॾहिं आया टीवी जा, उन्हनि ॾाढो उन शइ खे अॻिते कयो, उनजो फ़ाइदा बि थिया, नुक़सान बि थिया, छो त उन में इहो थियो त शाइरी तमामु तव्हां ईअं खणी चओ त मयारी कोन हुई, एग्ज़ैक्टली, उते त जेके डायलॉग्स आहिनि उहे बि सही कोन हूंदा आहिनि, न मयारी आहिनि, उन्हनि में वरी हिजे जूं चङियूं चुकूं ग़लतियूं थी थियनि, उनखे कोई करेक्ट नथो करे। हा बिल्कुलु। ऐं मां हमेशह हिननि खे इहो चवंदी रही आहियां त तव्हांजा जेके ख़बरूं पढ़ण वारा या वारियूं आहिनि, तव्हां उन्हनि जो बि त तलफ़ुज़ ॾिसो, त सिंधी ॻोठ जो, शहर जो, या सिंधी ज़ात जॾहिं उहे चवनि थियूं या चवनि था, उहा बि सिंधी उचारण सही, इहा ॾिसो, मां रेडियो वॉइस रही आहियां, असांखे रेडियो ते उन ज़माने में लाइव प्रोग्राम्स थींदा हुआ, त उन में इहो यकीनी तरह सां इहो हूंदो हो, हिनजी पक कई वेंदी हुई त जेको आवाज़ या जेको लफ़्ज़ रेडियो तां अदा थिए ॿुधिजे उहो सनद हुजे ऐं ॿुधण वारो चवे त इहो ई सही आहे। उनजे करे असां उते 3-4 माण्हू वेठा हूंदा, मसलन सैयद मंज़ूर नकवी वेठो हूंदो हो, ऐं उन खां पोइ मुज़फ़र जोश वेठो हूंदो हो, ज़ेब आकली साहब वेठो हूंदो, उर्दूअ में हिमायत अली शाइर वेठो हूंदो, त जॾहिं स्क्रिप्ट पढ़बी हुई त हू ॿुधंदा हुआ त सही था पढ़नि नथा पढ़नि। मूंखे ॾाढो शौक़ु हूंदो त मां सही पढ़ां, मां ग़लति न पढ़ां। पोइ मूंखे शक थींदो त मां चवंदी त ज़ेब साहब हीअ मां सही पई पढ़ां, मंज़ूर नकवी खे मां शाह जो बैत सही पई पढ़ां, मां ग़लति त नथी पढ़ां, छो त मां चवंदी हुअसि त मुंहिंजे नाले कोई इहो ग़लति इहो न चवे त महताब ग़लति पढ़ियो, त इहो त मुंहिंजो शौक़ु हुयो। इहा परफेक्शनिस्ट हुजण जी निशानी आहे, ऐं अहिड़ा असां वटि आहिनि थोरा ई माण्हू त इहा शइ उन महिल छाकाणि त उहे रेडियो वारा इंसिस्ट कंदा हुआ त ग़लति न आहे ॻाल्हाइणो, हाणे कोई नथो, कंहिंखे परवाह ई कोन्हे। जेकॾहिं उते हिकिड़ो माण्हू रुॻो विहारे छॾनि जो तलफ़ुज़ जी ग़लती दुरुस्त करे ऐं तव्हां ॾिसे त तव्हां ॻाल्हायो कीअं था त तव्हांजी दुनिया मटिजी वेंदी। सही, पर मूंखे लॻे थो त हिंदुस्तान में तव्हांखे अहिड़ा माण्हू हाणे मिलंदा बि कोन शायदि, तव्हांजो मसइलो ई वियो आहे। मां सिध जी ॻाल्हि थी कयां ऐं चैनल्स जी ॻाल्हि थी, पर उहो नथा कनि न, नथा कनि, उन्हनि खे पंहिंजी मां रेडियो जी ॻाल्हि थी ॾिसण नथी अचे, मां रेडियो जी ॻाल्हि थी कयां, उते बि इहा शइ हाणे कोन्हे। इन करे असांखे इन शइ जो ध्यानु ॾियणो आहे, ऐं ध्यानु केरु ॾींदो, जॾहिं सिंधी लैंग्वेज अथॉरिटी चवंदी बाबा असांखां पुछो अचे, या तव्हांखे हीअ करणु खपे, या सिंध हुकूमत चवे त तव्हां महिरबानी करे इन्हनि शयुनि ते ध्यानु ॾियो, इहो थियणो। सही ॻाल्हि आहे। तई हाणे जेकर के सजेशन्स हुजनि त कहिड़े नमूने में माण्हुनि खे, माताउनि खे ख़ासि करे कजे, उन्हनि खे थोरो ॿुधाइजे ऐं उन्हनि खे कहिड़े नमूने में का सिख्या ॾेई सघिजे थी, छाकाणि जो ॾिसो जेके वॾा शहर आहिनि उन में भले खणी ज़ालूं एडुकेटेड आहिनि स्त्रियूं, पर जेके सिटीज़ आहिनि, ॻोठ त असां वटि आहिनि ई कान, त जेके सिटीज़ आहिनि जिते थोरो घणो वरी माण्हू पढ़नि था कनि था, उन्हनि खे बि पंहिंजी इन सिंधी ॿोलीअ खे बचाइण जो, पंहिंजे ॿारनि खे सेखारण जो
का जवाबदारी बि नथी महसूस थिए ऐं उनमें उन्हनि खे लॻे ई कोन थो त असीं छो करियूं पर उन्हनि जे लाइ असांखे कुझु त करिणो पवंदो न बिल्कुलु करिणो असीं हिन पवंदो। ॻाल्हि खे छॾे त नथा सघूं न बिल्कुलु त सही। जेकर कीअं करियूं हाणे छा ॾिसो, करियूं तव्हां ॿ ॻाल्हियूं कयूं न त ॻोठ ॿाराड़ीअ में त इहो मसइलो न आहे, उते ॻाल्हाइजे ई सिंधी थी। तव्हांजे हिते हिते ॿाहिराड़ी हुते असांजे ॿाराड़ियुनि में हा, तव्हांजे त सिंधी ई ॻाल्हाइजे थी पई, बिल्कुलु, उन्हनि जो त बिल्कुलु। मसइलो कोन्हे, माउ बि सिंधी ॻाल्हाईंदी, पीउ बि सिंधी ॻाल्हाईंदो, ॿार बि सिंधी ॻाल्हाईंदो। सची ॻाल्हि आहे। असांखे जेको हाणे ख़तरो जेको आहे उहो उन्हनि ख़ानदाननि जो आहे जेके ॿाराड़ीअ मां वरी शहर था अचनि हा, हा। ऐं ओचितो मॉडर्न था थी वञनि। उहो सम्झनि था असां शहर में अची विया आहियूं, असांखे मॉडर्न थियणो आहे, मॉडर्न। हाणे मॉडर्न थियण जो क्राइटेरिया छा आहे, उहो छा आहे त असां मॉडर्न कीअं सॾिबासीं? जेसि ताईं इहा ॿोली न ॻाल्हाईंदासीं असां मॉडर्न कोन। हाणे असां वटि ॿ क़िस्म जा माण्हू मॉडर्न थी विया आहिनि। अच्छा। हिकिड़ो जेके सिंध मां आया ऐं उन्हनि पंहिंजे ॿारनि खे बदकिस्मतीअ सां जेके सरकारी स्कूल आहिनि उन्हनि जी पढ़ाईअ जो जेको मयार आहे उहो क़ाबिल क़बूल न आहे। उहे ॿार नथा कॉम्पीट कनि, जेके जॾहिं तव्हां मथे था वञो उन्हनि खे एडमिशन्स में दिक़त थी अचे पई, उन्हनि जी अंग्रेज़ी सुठी कोन थी हुजे, अंग्रेज़ी तव्हांजी वॾी हिकिड़ी डिमांड आहे, क्राइटेरिया आहे, ऐं इहो ऑप्शन ॿियो त आहे ई कोन। ऐं तव्हांखे जेकॾहिं अंग्रेज़ी नथी अचे पई त तव्हां वॾनि स्कूल्स में नथा वञी सघो, तव्हां यूनिवर्सिटी ते तव्हांखे तकलीफ़ थींदी। त उन्हनि जे लाइ हाणे ॿ शयूं थी वियूं। पहिरीं त ॿार जॾहिं वञे त हुनखे उर्दू अचणु खपे, त ऐं उते ॼाणी वाणी बि इहे कयो वियो त जेके प्राइवेट स्कूल्स हुया उन्हनि चयो त भई तव्हां पंहिंजे ॿारनि सां उर्दू ॻाल्हायो, ऐं सिंधी विंधी छा आहे। त हुननि बजाए इन जे जो हुननि सां आर्ग्यू कनि त भई तव्हांखे छा प्रॉब्लम आहे, मुंहिंजो ॿारु सिखी वेंदो उर्दू। इहो मां पंहिंजो मिसाल ॾियां तव्हांखे त जॾहिं मां कराची आयसि त मुंहिंजो हिकिड़ो ॿारु त हिकिड़े क्लास में जेको नर्सरीअ में दाख़िल करायमि त उनजे लाइ 3 ॾींहंनि खां पोइ मूंखे स्कूल मां फ़ोन आई ऐं मूंखे चयऊं त ॻाल्हाइणो आहे तुंहिंजे ॿार जे सिलसिले में। त मूं चयो अलाए छा कयो हुन वीचारे ॿार 6 सालनि जे कंहिंखे मार ॾिनई, छा कयईं? उते जो वञा त हुन चयो त द टीचर हैज़ सम प्रॉब्लम विथ योर चाइल्ड। आई टीचर, मुंहिंजे बाबा छा आहे प्रॉब्लम? चई योर चाइल्ड डज़ नॉट स्पीक इन इंग्लिश। तुंहिंजो ॿारु अंग्रेज़ी में नथो ॻाल्हाए। मूं चयो हा बिल्कुलु न, ॿार हुन तॾहिं न तुंहिंजे स्कूल में विधो आहे त भई तव्हां सेखारियो न अंग्रेज़ी, असां त कोन था अंग्रेज़ी सेखारियूं, न को असां अंग्रेज़ी ॻाल्हाईंदा आहियूं, इन करे त तव्हां वटि मोकिलियो अथऊं सेखारियोसि त ॻाल्हाए। चुप थी वई। चवण लॻी त बट ही डज़ंट इवन स्पीक इन उर्दू। मूं चयो बिल्कुलु सही, असां सिंधी ॻाल्हाईंदा आहियूं घर में, हुनखे न ईंदी उर्दू। त पोइ मां चयोमांसि, मूं चयो व्हाट्स योर प्रॉब्लम? यू आर अ टीचर, आई हैव बीन अ टीचर। मूं चयो ॿार में एॾी वॾी इहा हिकिड़ी कैपेसिटी हूंदी आहे त लर्न लैंग्वेज, उहो कैच कंदो ॿारु, हिकिड़े वक़्त में 3 ज़बानूं सिखी वेंदो। हुनखे अलाह साईं इहा कैपेसिटी ॾिनी आहे, अॻिते हली पोइ उहो फ़ैसिलो कंदो त मूंखे हीअ ज़बान करणी आहे, हीअ ज़बान रखणी आहे, न रखणी आहे। मूं चयो हिन महिल मुंहिंजे ॿार खे तूं रुॻो हिकिड़ो हफ़्तो ॾे, सभु सिखी वेंदो। पोइ हुनजे पासे में जेको ॿारु वेठो हूंदो हुन सां उहो अलाए जेको बि ॻाल्हाईंदो हुनखे जवाबु ॾींदो ऐं या सिंधी सेखारींदो या उर्दू सिखी वेंदो। हाणे असांजी वरी सुठी ॻाल्हि इहा थी आहे जो सेंट्रल गवर्नमेंट जे तरफ़ां मतिलबु असां मोदी सरकार जेको कमु कयो आहे त पहिरियां 5 साल सभिनी ॿारनि खे पंहिंजे मादिरी ॿोलीअ में सिखिया ॾियो, पंहिंजी मातृभाषा में सिखिया ॾियो। त असां लाइ मसइलो इहो आहे त असां वटि त को स्टेट कोन्हे, ठीकु आहे। जेकॾहिं हीअ छा थो चवे, मोदी सरकार छा थी चवे त तव्हीं इहा ॻाल्हि जेका आहे असां हर हिकु स्टेट में स्टेट वारो पंहिंजे हिसाब सां इम्प्लीमेंट कंदो। माना जे असांखे स्टेट कोन्हे त असांजी सिंधी किथे बि कान ईंदी। त असांखे हाणे इहा कोशिशि करणी आहे त सिंधी सेखारी वञे ऐं हिते जे माइट साम्हूं चवनि था कहिड़ी ज़रूरत आहे, पोइ त बसि छो वरी ॿिया स्टेट्स इन ॻाल्हि खे वधीक अॻिते वधाइनि। तव्हीं नथा चयो त पोइ असीं छो तव्हांजी सिंधीअ खे अॻिते वधायूं? तव्हांजा इश्यूज़ बिल्कुलु ॿिए नमूने जा आहिनि। तव्हां वटि त वाक़ई सिंधीअ जे ख़तमु थियण जो ख़तरो तमामु घणो आहे। ऐं मां वई आहियां हिंदुस्तान 2-3 दफ़ा मुंहिंजो वञणु थियो आहे, जयपुर बि वई आहियां, बॉम्बे में बि असांखे खोड़ सिंधी मिलिया, मुंबई उनमें उते मिलिया, पुणे में मां कोन वई आहियां। त अहिड़े नमूने असांजी अजमेर वयसि मां,
उते बि उते असां सिंधी ऐं हिंदू हुया जिन जे वटि असां महिमान थी वियासीं त मां उन्हनि खे बि ॾिठो घर में उर्दू पिया ॻाल्हायूं ऐं आम तरह सां उन्हनि जा ॿार उर्दू पिया ॻाल्हाइनि त पोइ मां सम्झी वियसि त हिन जो मसइलो छा हूंदो। त हाणे तव्हां वारी मुंहिंजे ख़्याल में 5-10 सालनि खां पोइ त बिल्कुलु मामिलो अलॻि हूंदो। असां वटि वरी इहो आहे त हाणे माण्हू थोरा वधीक सुजाग थिया आहिनि ऐं असां शौरी कोशिशूं पिया कयूं त असांजी ॿोली जेका आहे सा उनखे तव्हां इहो ॻाल्हाए। मां तव्हांखे इहा ॿुधायां त इन ते त मादरी ज़बान में तव्हां पढ़ायो उहो ज़ुबैदा मुस्तफ़ा जेका डॉन में लिखंदी रही आहे कॉलम इंग्लिश में उन किताब लिखियो टिरेनी ऑफ लैंग्वेजिस। टिरेनी ऑफ लैंग्वेजिस त ज़बानूं कीअं थियूं तव्हां ते हमला आवर थियनि ऐं हुन जो कीअं कहिड़े नमूने सां हज़म थियूं करे वञनि ज़बानुनि खे। त उहा ज़बान हाणे जेकॾहिं अंग्रेज़ आया जॾहिं सिंध में त हुननि तमामु होशियारीअ सां पंहिंजी ज़बान खे बि आंदो। ज़बान जेका मार्केट जी ॿोली हुई माना जुडिशरी में उहा हलंदी, रेवेन्यू बोर्ड में उहा ज़बान हलंदी, तव्हां मजबूर थी वेंदव त तव्हां सिखो, मजबूर थींदव। पर सियाणा हुया हुननि सिंधी ज़बान खे बि अॻिते वधायो। बाबा हीअ तव्हांजी ज़बान आहे। पंहिंजे ऑफिसरनि जे लाइ हुननि ज़रूरी करे छॾियो त तव्हां ज़बान सिखो ऐं पोइ अचो, छो त तव्हां कम्युनिकेट जेसि ताईं न कंदव तव्हां माण्हुनि ताईं हुकुमरानी बि नथा करे सघो, उन्हनि जी ॻाल्हि बि नथा सम्झी सघो। हाणे उन्हनि इहा शइ कई पर पाकिस्तान ठहण खां पोइ सिंध में ऑफिसर कुझु अरसे ताईं उहे कंदा हुया, सिंधी सिखंदा हुया ऐं जेके ॿिया पछतो सिखंदा हुया जेकॾहिं उन सूबे में वेंदा हुया। पर उन खां पोइ असां सुम्ही पियासीं, सिंध हुकूमत सुम्ही पई, उन्हनि जे लाइ इहा कंडीशन कोन कई, इहा कंडीशन न रखी त बाबा तव्हांखे सिंधी सिखणी आहे। उन्हनि चयो बाबा हे हर को पियो थो अचे उर्दू ॻाल्हाए, अॻिठ डाला के नहीं डाला, असांजो कमु थी थो वञे, असांखे कहिड़ी ज़रूरत आहे सिंधी सिखण जी, ॾोहो असांजो आहे। सही ॻाल्हि। असां हुनजी अहिड़ो असां हुन में इस अहसास कमतरी में मुब्तला थी वियासीं जो असां हुननि जी ॿोली ॻाल्हाई, हुननि खे इहो मौक़ो ई न ॾिनो त हू असांजी ॿोली सिखनि, सवाइ उहे इमिग्रेंट्स जेके सखर विया, लाटाणे विया, नंढनि ॻोठनि में विया, उते जॾहिं विया त माण्हुनि त कोन पिया आई उर्दू हुननि खे, त हू सिखी विया सिंधी, ठीकु आहे न, उहे सिखी विया। पर जेके हैदराबाद कराची उते आया वॾे तादाद में आया ऐं वॾे तादाद में आया, उन्हनि खां त सिंधी जेका एॾा मरूब थी विया जो हुननि चयो त असांखे हिननि जहिड़ो थियणो आहे, तो पंहिंजी ॿोली छॾे ॾिनो। इहा साॻी ॻाल्हि त असांजे हिंदुस्तान में थी न, जॾहिं पार्टीशन खां पोइ सभई माण्हू पहुता, रोज़ी रोटी जी ॻाल्हि अची थी त भई पहिरीं बहितर आहे असीं अंग्रेज़ी बि सिखो, पोइ वरी उन्हनि स्टेट्स जी ॿोली बि सिखो। मराठीअ में होशियार थी विया त गुजरातीअ में नंबर 1 थी विया, सिंधी रहिजी वई। तो हाणे अचूं था इन ॻाल्हि ते त उन जे लाइ शौरी कोशिशूं करणियूं पवंदियूं। तव्हांखे के जेके हिन महिल थोरा घणा माण्हू बचिया आहिनि उहे उन्हनि खे थोरो चवणो पवंदो त उन्हनि खे गीतनि जे रस्ते कुझु ॿियनि शयुनि जी तव्हां जेको कयो पियूं, मां त सम्झां थी हिकिड़ो वॾो जहाद पियूं कयो। ॿारनि जा गीत जेके तव्हां ठाहियो था पिया, त मां त हिननि खे चवंदी आहियां त ॿिली पंहिंजे ॿारनि खे बि सेखारियो त ॿार ॾिसनि त तव्हां कहिड़ी ख़ूबसूरतीअ सां उहे हाणे रोशन तारा चिल्के वारा सांझे ताणी निकिरो था, उभ सॼे में पखड़ो था, चिल्को चिमको सारी रात, कजे अव्हां जी कहिड़ी बात, मुंहिंजे कहिड़े ॿार खे थो अचे, मूंखे यादि आहे असांजे ॿारनि खे अचे थो इहो, असांजा ॿार चवंदा ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार हाउ आई वंडर व्हाट यू आर अप अबव द वर्ल्ड सो आर। ॿारनि खे मतिलब बि न ईंदो हूंदो, उन्हनि खे मतिलब बि नथो अचे नर्सरी में, उन्हनि खे इहे ॿुधाइनि था त हीअं कयो हीअं कयो, उनजी ॿोली कोन्हे इहा, त उनखे किथां उनजो मज़ो ईंदो। असां जॾहिं पढ़ियोसीं पिए त राति जो असां वेही ॾिसंदा हुआसीं तारा, सची आसमान में कहिड़ो तारो आहे, कहिड़ो तारो आहे, तारो कहिड़ो आहे, ठीकु आहे न, असां हुनखे रिलेट कंदा हुआसीं। जेका मादरी ॿोली आहे उहा तव्हांखे पंहिंजे शयुनि खे वेझो सम्झण में मदद थी करे। पर जेकॾहिं हाणे ॿियो हिकिड़ो मां चयो त हिकिड़ा त अचे मॉडर्न थी विया, जेके ॻोठनि मां आया उन्हनि उर्दू सिखी, ॿिया वरी जेके पढ़ियल गढ़ियल ख़ानदान आहिनि उन्हनि जा ॿार वञनि था इंग्लिश मीडियम स्कूलनि में, उहे अंग्रेज़ थी विया आहिनि। यानी मुंहिंजे पंहिंजे घर में बि माइरूं उन्हनि सां ॻाल्हाईंदियूं
quickly, come on, you have to go. Yes, mama. त मां चवंदी आहियां त ख़ुदा जे वास्ते पर असां पंहिंजे ॿारनि सां मां सिंधी ॻाल्हाई जी ऐं मां उन्हनि खे मास्तरियाणियुनि खे सम्झायो ऐं मां इहो सोचियो त हीअ अंग्रेज़ी बि सिखी वेंदा हे उर्दू बि सिखी वेंदा सिंधी हिननि खे केरु सेखारींदो सची ॻाल्हि उहो मां पंहिंजो फर्ज़ पूरो कयो सुठो सुठो उहे अख़बार बि पढ़ी था सघनि उहे लिखंदा शायदि अञा घटि हूंदा वाह वाह पर शाह जो बैत नथा पढ़ी सघनि ऐं मुंहिंजे दिलि खे दर्द आहे इहो त हे मुंहिंजो ॿारु शाह जो बैत नथो पढ़ी सघे पर सिंधीअ में ॻाल्हाए थो सिंधीअ में पाण खे एक्सप्रेस करे थो फ़ख़ुरु करे थो ऐं पंहिंजे ॿारनि सां सिंधी थो ॻाल्हाए सही ॻाल्हि असां पंहिंजे इंडिविजुअल लेवल ते हाणे असांखे छा करिणो आहे असांखे पंहिंजे लेवल ते इहो कमु करिणो आहे सची आहे तव्हां हुकूमतनि ॾे न ॾिसंदव बराबरि पाण खां शुरू कयो जॾहिं तव्हां पाण ॻाल्हाईंदव तव्हांजो ॿारु ॻाल्हाईंदो उनजो ॿार जो ॾोह कोन्हे ऐं हुकूमत जो कमु छा आहे डंडो खणी बीहे सिंधी पढ़ाइणी आहे केर बि आहे सिंधी पढ़ाइणी आहे ऐं जेकॾहिं इहो टी शइ लाज़मी थी वञे त मादरी ज़बान में पढ़ाइणी आहे त पोइ त तव्हां सम्झो त लख खटिया सो इहा जॾहिं ॻाल्हि ईंदी त पोइ तव्हांखे फ़िकुर करण जी त ज़रूरत नाहे पर हिंदुस्तान वारे सिंधियुनि खे वधीक शायदि करिणो पवंदो तव्हां जहिड़ा बेग़र्ज़ लाग़र्ज़ माण्हू जिन खे कोई फ़ाइदो न आहे अदरवाइज़ इहे दिलि जी हिकिड़ी ॻाल्हि आहे त सुंदरी उत्तम चंदाणीअ जी धीअ एतिरो वॾो हिकिड़ो सिलसिलो शुरू कयो आहे त असां त उनखे बि सलाम था कयूं जंहिं तव्हां में इहा मोहबत पैदा कई ऐं उन हुब पैदा कई असां सुंदरी उत्तम चंदाणीअ जूं कहाणियूं पढ़ी वॾा थिया आहियूं पोपटी हीरा नंदाणीअ खे असां पढ़ियो आहे मतिलबु मुंहिंजे नसुल इहो पढ़ियो आहे बिल्कुलु पर ॿिया जेके ॿार आहिनि छा उन खां वाक़ुफ़ आहिनि बिल्कुलु ई न छा असां उन्हनि ताईं उहो लिटरेचर सां ट्रांसफर कयो कोशिश बि घटि आहे असां कोशिशि घटि आहे पर असां कयूं पिया कोशिशि इदारा कनि पिया कोशिशि ऐं असां उनखे कयूं पिया त इनखे ज़िंदा रखूं पर अञा वधीक करण जी ज़रूरत आहे बसि ईअं चइजे त हीअ जेका असीं ॻाल्हि करे रहिया आहियूं जेके ई नंढियूं वॾियूं असांजा सुवाल आहिनि मुश्किलातूं आहिनि वक़्तु पे शायदि घटिजी वञनि ऐं असां वटि के अहिड़ा बि माण्हू पैदा थियनि जेके पाण ॿोलीअ जे लाइ कुझु करणु चाहिनि था जीअं एंडोमेंट तव्हां वटि आहे एंड हेतिरो सारो असां वटि खज़ानो आहे असां हिते सिंधोलॉजी जेका हिते असां वटि आहे माना कच्छ में जेका कंडला में आहे उते बि साहिब बिजाणी जेको डायरेक्टर आहे उहो बि कमु करे पियो इन ॻाल्हि में पर उते बि लिमिटेशन इहा आहे कमु करण वारा माण्हू खपनि जिन खे सुठी सिंधी बि अचे ऐं वरी सुठी ॻाल्हि इहा हुजे त भई प्यारु हुजे ॿोलीअ लाइ प्यारु ज़रूरी आहे दिलि खपे जज़्बो खपे हा पैसा त वरी बि थी था वञनि पर प्यार वारा माण्हू जेके कमिटेड हुजनि जेके कुझु पंहिंजे ॿोलीअ लाइ कनि इहे खपनि असांखे अहिड़ा माण्हू जेकॾहिं असांखे मिलंदा न साथियो पोइ त असांजी सिंधी ॿोली असुल असांखे बि अर्श ते वठी हलंदी असीं सभई ख़ुशि थींदासीं तव्हां सां ॻाल्हि ॿोल करे दिलि त न भरी आहे पर मूंखे ख़बर आहे टाइम थी चुको आहे तव्हांजो माण्हू अची बीह रहंदो आहे न मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे छा तव्हां सां मां मिली बि आहियां तव्हांजे कम खे ॾिसंदी बि आहियां तव्हांजी एॾी मां तारीफ़ कंदे मोतरफ़ आहियां तव्हांजे कम जी छो त तव्हां तमामु दिलि सां कमु पिया कयो ऐं इहे तव्हांजा ॿारनि जे लाइ जेको कयो पिया न उहो ॿार त वीचारा सिखी वेंदा पर उन्हनि जे माउरनि खे माउ पीउ खे सम्झाइण जी ज़रूरत आहे त ॿिली ईअं न कयो ॿार तव्हांजो ॿोली सिखंदे पंहिंजी ॿोली तव्हां उन्हनि ताईं सेखारियो ॿियूं ॿोलियूं हू सिखी वेंदा सची ॻाल्हि हिंदी त टीवी जगत जो ॿार ॾिसे थो करे वठंदो तव्हांजी ॿोली केरु ॻाल्हाईंदो रुॻो एतिरो सोचो त ॿार में अलाह साईं इहा खूबियूं ॾिनियूं आहिनि उहे हर ॿोली सिखी वेंदो तव्हां रुॻो घर में महिरबानी करे ॻाल्हायो ऐं उन में तव्हां इहा हबक महसूसु न कयो ऐं यकीन रखो कोई तव्हांखे ॼटो न सम्झंदो सही महिरबानी नथी मञा छाकाणि जो असीं ॿई हिक ॿिए जूं ख़ासि सखियूं आहियूं ऐं पंहिंजी ॿोलीअ सां असांजी पंहिंजो जनून आहे पंहिंजो प्यारु आहे हुब आहे तंहिंजे करे वरी बि असीं मिलंदासीं वरी बि अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदासीं ऐं साथियो
पक ॼाणजो त जे असां जहिड़ा 4-5 माण्हू असां सां ॿिया बि अची गॾिजनि न त बसि जेतो पक पहाड़ जी पहुची वेंदे पक जाठो तुंहिंजे जी खे कंदा लोहा ऐं लक लोचे लोचे लक पहुची वेंदे चोटियूं चढ़ी वाह। वेंदे चोटियूं वाह। इहो शेखायास जो अथव चयल ख़बर आहे वाह पर असांखे इहे लक लंघण जे लाइ अञा जवान खपनि अञा माण्हू खपनि कॾहिं मिलंदा विश्वास आहे मिलंदा ज़रूरु ज़रूरु मिलंदा मिलंदा ऐं अॼोको सबक़ु पंहिंजे घरनि में ॿारनि सां सिंधी ॻाल्हायो बसि महिरबानी कयो इहो ई कयो ओके सदाईं सदाईं गॾु सदाईं गॾु गॾु